अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आप रोज़ सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध हाउस में अॼु पुलिस गर्दी कई वई त नतीजनि जो ज़िम्मेवार इमरान ख़ान हूंदो। टिनि अॻूणनि वज़ीर आज़मन यूसुफ रज़ा गीलानी, राजा परवेज़ अशरफ ऐं शाहिद खाकन अब्बासी वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी पुलिस इस्लामाबाद इंतिज़ामिया खे ख़बरदार करे छॾियो। संदन चवणु आहे त बेतमादी रिथ आईनी अमल आहे। बेतमादी रिथ खे कीअं मुंहुं ॾिजे? वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्टी अॻवाननि जो मुशावरती इजलास अॼु थींदो। इजलास में डी चौक ते रखियल जलसे ऐं बेतमादी रिथ ते मुशावरत कई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी सदारत हेठि आला सतही इजलास अॼु थींदो। सिंध में गवर्नर राज लागू करण बाबति समरी ते गौर कयो वेंदो। शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिंध में गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ ॾेई चुको आहे। हुकूमत जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। पार्लियामानी अमल सां नाअहल हुक्मराननि मां जान छॾाईंदासीं। स्पीकर ॼाणे थो त उहो आईन ऐं कानून खां मथां नाहे। अॼु गवर्नर राज जी ज़रूरत पंजाब में आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मौजूदा हालतुनि में PTI जी हुकूमत जो बि जवाज़ नाहे रहियो। नेब मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। नेब जो कमु रुगो माण्हुनि ते जाली केस ठाहिणु आहे। मुल्क में हिन वक़्तु साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि जी ज़रूरत आहे। PP अॻवान मंज़ूर वसाण चयो आहे त गेम ओवर थी चुकी आहे। शेख रशीद खे मुस्तक़बिल में मच जेल में ॾिसी रहियो आहियां। संदसि जा 28 मार्च ताईं अहिड़ा बयान ईंदा रहंदा। क़ौमी असेंबली मेंबर्स इमरान ख़ान खां नफ़रत जो इज़हार कंदे अलॻि थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म बाइकॉट जो बहानो करे फ़रार थियणु चाहे थो। डी चौक ते न PTI ऐं नई वरी अपोज़िशन जलसो कंदी। 28 मार्च खां मामला हल थी वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कुरम ज़िले जो दौरो कंदो। इमरान ख़ान अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो। तयारियूं मुकमल। मुल्क में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फ़ौत थी विया। आलमी वबा सबब फ़ौतुनि जो अंगु 30,326 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 183 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 15,20,817 थी वियो। हेल ताईं 14,73,616 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 0.64 रही। ऐं कोट लालू में मेरान हाईवे ते जानियुनि सां भरियल बस कल्टी, हिकु फ़ौत केतिराई ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं, मर्द ऐं ॿार शामिल। 6 औरतुनि जी हालत गणतीअ जोगी। सन में इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच कार ऐं ट्रॉलर में टक्कर, 2 ॼणा फ़ौत, हिकु ज़ख़्मी। फ़ौतियुनि में राना आफ्ताब अनवर ऐं खुराम अली शामिल। ज़ख़्मी थियल फुरकान अस्पताल मुंतक़िल।